नाज़रीन अचबो त शेर जिगर जो धारे अचबो हर देव ऐं राकास के मारे अचबो ए मंज़िल मक़सूद ही तोखां वाइदो है हर अंजाम के पारे अचबो। जी तो तव्हांखे ॿुधाईंदो न खिपरे जे अंदर बल्दियाती इलेक्शन जो अॼु आख़िरी ॾींहुं है ऐं बल्दियाती इलेक्शन है उनजी चूंड मुहिम जो अॼु आख़िरी ॾींहुं है। उन खां पोइ अॼु खिपरे जे अंदर वार्ड नंबर 7 ऐं 5 ते अब्दुल रज़ाक राजपूत जेको आज़ादु उम्मीदवार है, वार्ड नंबर 3 ऐं 9 ते आऊं आज़ादु उम्मीदवार आहे। अॼु असां पंहिंजे हिते पाड़े में वार्ड में सभिनी वार्डनि जा माण्हू उनखे गॾु करे हिते असां जलसो रखियो आहे त जलसे जी हींअर हिन वक़्तु तयारियूं हलनि पियूं। उन खां पोइ रैली भी निकिरंदी त हीअ ॿार आहिनि, काफ़ी सारी कुर्सियूं आहिनि। असां जेके भी खिपरे जा ऐं वार्ड नंबर 5, 7, 3, 9 इन जा जेके भी माण्हू आहिनि उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां रिक्वेस्ट कंदासीं त तव्हां हिते अचो। अॼु असांजा कुझु जेको असां पंहिंजे मंशूर आहे उनजो बि ऐलान कयो, उनखे वरी ॿीहर ॿुधाईंदासीं। असां वर्क कयो आहे, तव्हां असांजे वर्क में मुतमइन आहियो, तव्हां असांजे कम में, त हुन हवाले खां हिते अचिजो। ऐं कुझु हिते ॻाल्हियूं आहिनि ऐं तव्हांजा बि कुझु तबसरा थींदा, तव्हां बि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो। उन सां गॾो गॾु जेके बि हिते दोस्त अचनि था उन सभिनीनि खे हिते असीं स्टेज ते ॻाल्हाइण जो मौक़ो बि ॾींदासीं ऐं तव्हांजो साथ हुजे। ऐं इंशाल्लाह उम्मीद आहे त अब्दुल रज़ाक राजपूत वार्ड नंबर 7 खे ऐं वार्ड नंबर 5 खां इंशाल्लाह जीतींदो ऐं वार्ड नंबर 3 ऐं 9 ते आऊं बि आहियां त आऊं बि पंहिंजी कोशिशि है उहा। असांजो इहो अज़म है त असीं झुकंदासीं कोन्हे, असीं विकामदासीं कोन्हे। बाक़ी मैदान में लहण हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी है, स्टैंड खड़े बीहण वॾी ॻाल्हि हूंदी है। आई अप्रिशिएट Abdul Razak Rajput because he is doing work well and stand for fight. So thank you. Please come to again for all audience in Chipro city.